सॼो ॻोठ पुछी आई आहियां, दर दर ते वई आहियां, वञी पुछा कई अथमि त मुंहिंजे बचिड़े खे कंहिं ॾिठो, पर सभु को चए थो न असांखे ख़बर ई कान्हे। मूंखे सम्झ में नथो अचे केॾांहुं वियो, किथे ॻोल्हियांसि। अदी तूं भला खान बहादुर ते न वई आहीं? न ओॾाहीं त कान वई आहियां, ॾिसां थी पोइ वञांसि थी। ऐं हाणे वेंदसि न, मूंखे डपु आहे किथे खान बहादुर कावड़ न करे। अदी मां तोखे हिकु ॻाल्हि चवां? चओ। गामूअ जे गुम थियण में खान बहादुर जो हथ थी सघे थो। कहिड़ो वेर? गामू न मुअन में, न जेरन में, न ढोरन में, न ढगन में, उन सां वरी कहिड़ो वेर थींदो मुंहिंजे बचड़े सां? तूं जो वई खान बहादुर ॾे सावण फ़कीर ऐं ज़ीनत जी दाह ॼण, त उन फ़ैसिले जे तह ताईं पहुचण लाइ केरु कम ईंदो? गामू। सो खान बहादुर उनखे घुराए वरितो हूंदो। हाय हाय, हाणे त ज़ुल्म थी वियो। हिन छोरे खे ॿ लपाटूं लॻियूं न त खान बहादुर जे अॻियां सभु ॻाल्हियूं सचूं कंदो। अमर तूं भॼी वञ, वॾो ज़ुल्म थी वियो। खान बहादुर खान वॾो फैसलो ॿुधाए छॾियो, तूं भॼी वञ। छोरा चई छा तो बुछड़ा के जाए जा? कहिड़ी ॻाल्हि तो करी? मूंखे इहो ॿुधा, तूं एतिरी देर होए किथे बि धूड़ पातई? सरदार खान बहादुर तोखे सावण फ़कीर सां पढ़ाईंदो। अमा भॼी वञ, मां चाहे भॼी वञ। जे नथी भॼी सघी त मां तोखे भॼायां। भॼी अमा भॼी न, मां भॼी वञ। अदी सवेर मां तोखे छा पे चयो? गामू किथां तो मोटे, ख़बर पई न हाणे? कमदार मूंखे ये सोरी वठी हलो खान बहादुर खान वटि। सोचे हुनखे चयो पिटल, उन्हनि मूंखे ॾाढा मोचड़ा आया, रुगो कुटियो अथनि मूंखे। मां बि सची करे वेही रहियो आहियां त मां अमा जा ज़ेवर संदूक मां कढी पेती मां कढी फिराईंदो अची ज़ीनत खे ॾिनमि। ॾाढो कुटियो अथनि मां। इहो मिले कमदार मूंखे मिले, मां खे ॾिसणो कचा भींडा मां डी नथो मरी मुआतो त खानो ख़राब करे छॾियो मुंहिंजो। मां त चवां पई अदी त छोकिरे खे महल सां संभाल, निकिरी वियो हथनि मां। आहे एॾो वॾो पर दिमाग़ अथसि एतिरो। अम्मा अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। कीअं अचण थियो आ? अदा मुंहिंजो नालो आहे राणू, पर मूंखे प्यार में ॾाढो बि सॾींदा। अदा मुंहिंजो चिबड़ नाले हिकिड़ो दोस्त हुयो, मां यार उनजे ॻोल्हा में निकितो आहियां। चिबड़ खान त हिकिड़ो सरदार नौरोज खान जे ॻोठ में रहंदो हो। हा दा, इहो ई चिबड़, इहो ई। उते सरदार जे भाउ जो क़त्ल करे ऐं जीअं भॻो आहे त वरी ज़ाहिर ई न थियो आहे। हा असां बि इहो ई ॿुधो आहे, पर उन ॻाल्हि खे 15-20 साल गुज़री विया आहिनि। तूं उनजी ॻोल्हा अॼु ॿुधो करी? दरअसल अदा हक़ीक़त इहा आहे त मां मुल्क खां ॿाहिरि वियल हुअसि इहे 10-15 साल। जीअं हाणे मां मोटियो आहियां त ॻोल्हा शुरू कई अथमि। बहरहाल जंहिं माण्हू जी तोखे ॻोल्हा आहे न, उनजी यार असांखे वधीक ख़बर न आहे। अदा वधीक तोखे ख़बर न आहे त उनजो औलाद बि हुयो, 2 पुटड़ा बि हुयसि यार। भला उन्हनि जो को ॾस पतो हुजे त उन्हनि जो ई ॿुधाए। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।